मौला बख्श चांडियो साहब कानून जा विफाकी वज़ीर आहिनि, राना कैसर सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं अयाज़ लतीफ़ अलीयो साहब अवामी तहरीक जा अॻवान, उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। अयाज़ साहब तव्हांखे बि वेलकम चऊं था। महिरबानी। मौला बख्श चांडियो साहब, ही सूरत हाल सिंध में जेका डेवलप थी ऐं तव्हांजी सदर साहब सां बि मुलाक़ात थी आहे, ज़ाहिर आहे तव्हां फ़ैसिलो बि वापसि वरितो आहे। हिकिड़ो त सवाल इहो उथे थो त चयो वञे पियो त तव्हां हिकु अहिड़ो फ़ैसिलो कयो या अहिड़ा फ़ैसिला कयो था जेकी प्रेशर अचण खां पोइ तव्हां वापसि वठो था, यानी पीपुल्स पार्टी जे पंहिंजे विज़न ते हिकिड़ो वॾो सुवाल आहे त आया उहो विज़न आहे या न आहे, जंहिंजे करे जॾहिं प्रेशर अचे थो त पोइ विज़न क्लियर थिए थो ऐं उन खां पोइ सही फ़ैसिलो कयो थो वञे। हिकिड़ी पार्टी हुकूमत आहे, पार्टी जो मसइलो हिते न आहे, हुकूमत आहे। हुकूमत सूरत हाल खे ॾिसी का फ़ैसिला करे थी पंहिंजे हिकमत अमलनि तहत, पंहिंजी मजबूरियुनि तहत, पंहिंजे दबावनि जे तहत या पंहिंजे कंहिं शयुनि खे हासिलु करण ख़ातिर का फ़ैसिला करे थी। ऐं उन्हनि वरी सूरत हाल में अगरि कंहिं इंतिज़ामी फ़ैसिला वापसि थियनि था, हिकिड़ा बुनियादी क़िस्म जा फ़ैसिला, ऐं उन्हनि जी ॻाल्हि नथो करियां जो उते चयो था बार बार, त उन में ज़रूरी त न आहे त हिकिड़ी पार्टी ईअं ई करे जीअं ॿी पार्टी उन खां चाहे उहो असांजे चवण ते कमु करे, मियां साहिबु चाहे त असांजे चवण ते करे, ॿी का जमायत को दोस्त हुजे सिंध जो चवे त हाणे ईअं ई पीपल्स पार्टी करे, ईअं पीपल्स पार्टी करे त पोइ तव्हां सां गॾु हुजे हा पीपल्स पार्टी, पोइ पीपल्स पार्टी तव्हां सां हुजे हा। ज़ाहिर पीपल्स पार्टी जो अलॻि रस्तो आहे, अलॻि हिकिड़ो तरीक़ा आहे। अहिड़ी तरह सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि लाइ इहो चए थो वञे, पर ज़रूरी पोइ का हिकमत में थी सघे थी कंहिं सियासी पार्टी जी, असां फ़ैसिलो त को बि कोन्हे, न सुप्रीम कोर्ट जो इनकार कयो आहे, अलबत्ता अमल दरामद पंहिंजे अंदाज़ में थियो आहे जिते तनक़ीद थिए थी। अहिड़ी तरह ही बि इंतिज़ामी फ़ैसिला जेके थियनि था उनमें ग़लती थिए थी, जेको माण्हू हुकूमत में वेंदो न उनखे इलाही ॻाल्हि जी ख़बर पवंदी। हुकूमत खां ॿाहिरि ॻाल्हि करणु तमामु सवली आहे, हुकूमत में वेहणु ऐं अहिड़ी कंडीशन जॾहिं पाकिस्तान जी हुकूमत सॼी पीपल्स पार्टी जे हवाले आहे, जॾहिं सिंध जी हुकूमत पीपल्स पार्टी जे हवाले आहे, पोइ उते जेका सूरत हाल आहे उनजे पसमंज़र में को फ़ैसिलो पीपल्स पार्टी कंदी, पर ग़लती थी सघे थी। मां उनखे चवां थो ग़लती खां आज़ादु फ़ैसिला ईअं हरगिज़ कोन थींदा। रियासती फ़ैसिलो विरले को हूंदो जंहिं ते तनक़ीद न थींदी, न त हर फ़ैसिलो जो ॿियो पहलू बि हूंदो, पर उन थी ऐं उन महिल जेकॾहिं इहो फ़ैसिलो जेको जॾहिं तव्हां ॻाल्हि था करियो चंद कलाकनि में उहो फ़ैसिलो वापसि थियो आहे, कोई डिघो हलियो बि न आहे ऐं मुमकिन कोन हो, इहो तसवुर ई नथो करे सघिजे को बि सिंध सां माण्हू अहिड़ो फ़ैसिलो नथो करे सघे, अहिड़े खे फ़ैसिले क़बूल नथो करे सघे जंहिंमां तासुर ईअं उभरे त मक़सदु सिंधी तक़सीम आहे, मुमकिन कोन्हे। अच्छा, इनमें मां अयाज़ साहब खां सम्झणु चाहींदुसि त राना साहब के पास आएंगे। पलीर साहब, चांडियो साहब इहो चवणु आहे त का नियत जी ख़राबी कोन रही, मां कंक्लूड कयां थो उनजे जेका हिते ॻाल्हि आहे, ही टेक्निकली ग़लती जेका सिंध में चई वई ऐं सिंध जे वॾे वज़ीर या शजील मेमन साहब जे हवाले सां, त हिते चांडियो साहब चवनि था त इंतिज़ामी तौर ते हुकूमत हलाइण हिकु ॾुखियो मामिलो आहे ऐं उन में का नियत जी ख़राबी कोन रही। तव्हां जेको उते रद्द अमल कयो आहे हिकिड़े स्ट्राइक जी सूरत में, तव्हां सम्झो था त वाक़ई इहा ॻाल्हि ईअं ई आहे जीअं चांडियो साहब फरमाए रहियो आहे? अच्छा गुरामाणी साहब, चांडियो साहब जी इन ॻाल्हि खे आउं क्वेश्चन कोन कंदुसि त नियतनि में कंहिंजे शक कजे, छाकाणि त नियतनि ते शक करण जो इख़्तियार असांखे कोन्हे, उहे पाण दोस्त सम्झनि था। ऐं रुगो हीउ चवणु चाहींदुसि त चांडियो साहब जेका ॿी ॻाल्हि कई, असांजो दोस्त आहे, चई त असीं ॿियनि पार्टियुनि जी मर्ज़ी ते त कोन हलंदासीं। इहा ॻाल्हि सही आहे, संदन आउं मौक़िफ़ सां मुतफ़िक़ आहियां त अवामी तहरीक या ॿी के नेशनलिस्ट पार्टी जे चवण ते PPP खे न हलणु खपे, पर जेकॾहिं ॿी पार्टी जे चवण ते हलणो हुजे त न हलिजे न। पर जेकॾहिं सिंध जा समूरा माण्हू को मुतालबो कंदा हुजनि, पोइ चइजे त छाकाणि त सिंध जा समूरा माण्हू मुतालबो कनि पिया, पर इहो मुतालबो ॿियनि पार्टियुनि जो बि आहे, तंहिंजे करे ॿियनि पार्टियुनि जे मर्ज़ी ते कोन हलंदासीं। पीपल्स पार्टी खे मैंडेट सिंध जे माण्हुनि ॾिनो न। हाणे सिंध जा माण्हू जेकॾहिं चवनि त 2 करोड़ बोध मुतासिरनि खे तव्हीं प्लाट ॾियो ऐं उन्हनि खे आबाद कयो, त उहो चइजे त छाकाणि त अवामी तहरीक चयो आहे त 2 करोड़ खे मुतासिर खे आबाद कयो, तंहिं करे असीं अवामी तहरीक जी मर्ज़ी ते कोन हलंदासीं। हींअर बदीन, टंडो मोहम्मद ख़ान ऐं टंडो अलायार ऐं मीरपुर ख़ास ऐं उन खां सवाइ जेके आहिनि उमरकोटी ज़िला बुॾल। हाणे जेकॾहिं ज़ुल्फ़कार गुरामाणी ऐं अयाज़ लतीफ़ अली जो चवनि त हिते सिम नाला न वहणु खपंदा हुआ ऐं अकरम वाह ऐं पिञारी इन्हनि खे फुल न वाहिजी आहे मींहनि खां अॻु में, त इहे लखे माण्हू न ॿुधंदा, 10 लख 11 लख जेके अॼु काविश न्यूज़ में ॾिना आहिनि, त को दोस्त चवे त साईं अयाज़ लतीफ़ अली जे चवण ते त असीं वाह बंदि कोन कंदासीं, असांखे हुकूमत हलाइणी आहे, ॾाढो मुश्किल मामिलो आहे। त उहो त सिंध जे माण्हुनि जो मुतालबो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि त जॾहिं अवामी तहरीक या नेशनलिस्टनि लाइ इहो चयो वञे त ॿी पार्टी जे चवण ते न हलंदासीं,
या ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पर जॾहिं समूरियूं ॻाल्हियूं MQM जे चवण ते कयूं वञनि त पोइ जेकॾहिं पंहिंजी हवाले सां चयो वञे त हुकूमत असीं हलाईंदासीं। अच्छा, हाणे इहा वरी का मजबूरी हुजे, मिसाल तौर सूबे में पीपुल्स पार्टी जे दोस्तनि वटि घटि वोट हुजनि हा, त पोइ पाण चऊं हा त बाबा हिन वटि वोट घटि आहिनि ऐं मर्कज़ में क्यू लीग या ॿी पार्टी में ताज़ में कोन अथनि, अददी अक्सरत कान अथनि, तंहिंजे करे ॿियूं धुरियूं हुननि खे शर्तिया तौर ते ब्लैकमेल थियूं कनि। पर अहिड़ी सिचुएशन हुजे ई न ऐं राति विच में बाबर अहवान अचे अची ऐलान करे ऐं पोइ पाण चऊं त टेक्निकल ग़लती आहे। टेक्निकल ग़लती कीअं थींदी? इहो त ज़ियाउलत करे सघे थो त मर्कज़ मां मोकिले। मुंहिंजे ख़्याल में चांडे साहिब ते न ॻाल्हाइणु चाहींदुसि, इन करे जो चांडियो साहिब जो जेको बि दोस्त हूंदो उहो जंहिं पार्टी में हूंदो हुनखे पंहिंजी पार्टी जो केस डिफेंड करिणो आहे। ऐं दिल्ली तौरु सम्झां थो त मौला चांडे जा जज़्बा छा हूंदा, हैदराबाद ऐं कराची जे बहाली थिए उहे ई हूंदा जेके मुंहिंजा ऐं तव्हांजा हूंदा। पर हाणे पॉलिटिकली हुननि खे डिफेंड करिणो आहे। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो मुतालबो रुगो कमिश्नरी निज़ाम या नाज़मी वारो निज़ाम आहे छा तव्हांजो मुंहिंजो सुंदरे माण्हुनि जो? उन्हनि जो मुतालबो आहे त हैदराबाद ज़िलो बहाल थिए, जंहिंजी आबादी 15 लख आहे, सो चइनि ज़िलनि में, जंहिंजी 1.25 करोड़ आहे, सो हिकिड़ो ज़िले में। हाणे हिन में टेक्निकल जी या नेशनलिस्टनि जी या अवामी तरीक़े जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सिंध जा माण्हू जेके 5, 8 ऐं 13 अगस्त ते हड़तालनि में निकिता आहिनि उहे इन ते निकिता छा त नाज़मी ऐं टेक्निकल ॻाल्हियूं? उहे त निकिता त असां पीपुल्स पार्टी जेके वोट वरिता हैदराबाद में, टंडेलार में, टंडे मोहम्मद खान में, लियारी में, मलीर में, उते चई त हिननि ज़िलनि खे पंहिंजी असलोकी हैसियत में आणींदासीं। उहो वाइदो कोन पूरो थियो, उहो वाइदो अञा बि पूरो थी सघियो थिए। त जेकॾहिं हुन में का रुकावट आहे त उहा रुकावट दूर थिए त पोइ माण्हू चवंदो त नियतनि जी ॻाल्हि कान्हे कि टेक्निकल रुकावटूं हुयूं उन्हनि खे दूर करे थो मसइलो हल करे छॾियो। जी ठीक जी, मां इन ते सवाल ते वापसि अचां। जी 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 ठीक ठीक मुंहिंजी जेका मूं चई ॿियनि पार्टियुनि चवण सां उनजो इहो रूह कोन्हे, पर हुनजो पंहिंजो अंदाज़ रखण जो अयाज़ वारनि जो उहो पंहिंजी चाहे त मुंहिंजो इहो सेंस बिल्कुलु लफ़्ज़ कोन्हे। हर पार्टी जो मंशूर आहे, ईअं थोरी त जीअं पीपल्स पार्टी चवंदी तीअं अयाज़ लतीफ़ कंदो, ईअं हर कुझु कोन कंदो। मुंहिंजो सेंस इन में आहे। हैदराबाद ज़िले जे ऐं ॿियनि इशूज़ ते मतिलबु हलो शुक्र ख़ुदा जो अॼु अयाज़ फतवा ॾेई छॾी त मौला बख़्श चांडे जा जज़्बा बि सिंध हैदराबाद ते अहिड़ा ई आहिनि जहिड़ा अयाज़ जा आहिनि। शुक्र अलहमदिल्ला सॼी सिंध ॿुधे त इहा अयाज़ जी फतवा आहे त मौला बख़्श जज़्बा बि उहे आहिनि। उनजे बावजूद बि जेको रंग खे शख़्सी रंग ॾिनो हुयो उहो अफ़सोसनाक आहे। ऐं इहो नथो खणी चाहियां। आऊं ख़ुदि उन इतिहाद में शामिल आहियां, उन इतिहाद में सरगर्म आहियां जेको पाणी जी कमेटी बि ठही वरी पोइ हैदराबाद ज़िले लाइ असांजो उन में उन वक़्तु बि वॾा नाले वारा कॉम्प्रेस तां अयाज़ कयो। हाणे अयाज़ ॿुधंदो कॉन्फ्रेंस कईसीं प्रेस क्लब में, उन ज़माने में आऊं हिननि सां गॾु हुउसि, पीपल्स पार्टी हिननि सां गॾु हुई, पीपल्स पार्टी हिन ख़िलाफ़ हिन सां गॾु अलॻि कान हुई। ॿिया वॾा कॉम्प्रेस अथव उन कॉन्फ्रेंस में आया अयाज़ ॿुधे, ॿिया वॾा कॉम्प्रेस अथव उन हिकिड़ो सेकुलर ज़रूरु छा करे वज़ाहत कंदो बि आहे, सॼी सिंध ॿुधे पई। उन में उन कॉन्फ्रेंस में ॿिया वॾा कॉम्प्रेस आया जिन अची हिमायत कई सिंध हैदराबाद शहर जे तक़सीम जी। अॼु हैदराबाद जे इशू ते उन्हनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियूं, पर जेका जमायत चवे थी न ऐं हिन वक़्तु हक़ीक़त छा आहे ज़ुल्फ़कार, इन जी वज़ाहत ज़रूरी आहे सिंध जे माण्हुनि लाइ। हैदराबाद ज़िले टुटण खां पोइ इलाही सहूलियतूं उन मक़ामी इलाइक़े में मिलियूं आहिनि। मुंहिंजी त ख़्वाहिश आहे, मुंहिंजो त महबूब ज़िलो आहे हैदराबाद, ऐं त साॻी सॼी पीपल्स पार्टी चाहे थी त साॻियो ज़िलो मोटी अचे, इन करे मोटायोसीं। पर हक़ीक़त छा आहे, वञनि वञी ॾिसनि उन्हनि ज़िलनि में बि केतिरा माण्हू तयारु थी चुका आहिनि, केॾी वॾी अक्सर में माण्हू तयारु थिया आहिनि जिन खे सहूलियतूं मिलियूं आहिनि ज़िले जे नाले में। मुखालफ़त कनि पिया, असांजी मुखालफ़त कई अथनि, असां उहे मुखालफ़त जी परवाह कान कई, असां ज़िले खे वरी राना कैसर साहब, अभी ये सूरत हाल आप थोड़ा समझ भी रहे होंगे, सिंधी में बात हो रही है वैसे, लेकिन ये है कि चलें चांडू साहब ये फरमा रहे हैं कि ये जो हम जो कुछ कर रहे हैं वो अपनी पार्टी अपनी मंशूर के मुताबिक कर रहे हैं। जाहिर है अयाज साहब की पार्टी अपनी है, कॉम्प्रेस्तों का मौक़िफ़ अपना है, लेकिन आप क्या समझ रहे हैं कि वाकई एक प्रेशर है जिसकी वजह से पीपल्स पार्टी ने सब कुछ किया? MQM का प्रेशर हो सकता है या बाहर का प्रेशर भी जिक्र आया कि हमने देखा कि बरतानिया के जो हाई कमीशन है वहाँ से भी फ़ोन आ रहे हैं। आपके ख्याल में क्या था कि इस्लामाबाद के अंदर जो सूरत हाल को डिस्कस किया गया सिंध के जो मौजूदा स्ट्राइक के हवाले से? देखिए, बाहर के एलिमेंट्स का हवाला तो बाद में आता है, पहले हम देखेंगे हम क्या कर रहे हैं, चाहे वो सिंध में हो रहा है या सेंटर में बैठ के हो रहा है। जो स्ट्राइक हुई है, अब आप निज़ाम की बात करते हैं कि कौन सा निज़ाम आपने लेके आना है। आज एक बदकिस्मती की बात है, आज 65 साल हमारे गुजर गए, हम आज तक तयन ही नहीं कर सके हमने किस डायरेक्शन में जाना है, पाकिस्तान को किस समत में लेके चलना है। आप कहते हैं लोकल बॉडीज़ या लोकल गवर्नमेंट का जो एक कानून है उसको लेके चलना है, आपने कमिश्नरी निज़ाम लेके चलना है। आपने जाना कहाँ है? 2001 में यही
लोग थे, हमारे सिंध के भाई थे, पंजाब के NWFP के। पीपल्स पार्टी ने लिखा हुआ है, अपने मंशूर में लिखा हुआ है। देखिए मैं मंशूर की वाज़ेह बात कर दिया है पीपल्स पार्टी ने कि हमें क्या करना है। देखिए एक अगर हम सेकंड आए है, इलेक्शन नहीं आए वो बात की बात है। मैं ये कह रहा हूँ कि आप देखें 2001 में इलेक्शन हुआ, हमारे बहुत सारे साथी, बहुत सारे लोग, सियासतदान जिनका ताल्लुक पाकिस्तान पीपल्स पार्टी से है, जिनका ताल्लुक पाकिस्तान मुस्लिम लीग से है या किसी और जमात से है, इन्होंने प्रेफर किया था टू बिकम नाजिम इंस्टेड ऑफ getting elected through people for नेशनल असेंबली और द प्रोविंशियल असेंबलीज। बहुत सारे लोग हैं, यानी आप पाकिस्तान पीपल्स पार्टी में सिंध में देखें बहुत सारे लोग थे जिन्होंने कहा कि हम नाजिम बनेंगे, हम नेशनल असेंबली में नहीं जाएंगे। पंजाब में ऐसे था पाकिस्तान पीपल्स पार्टी के लोग और दीगर जमातों के लोग। तो देखना ये है कि आप पहले तो तयन करें कि आपने लोकल गवर्नमेंट सिस्टम को किस शेप में लेके आना है, क्या आपने एम्पावर करना है आम आदमी को या नहीं करना। डेमोक्रेसी की स्पिरिट क्या है, एम्पावरमेंट ऑफ द पीपल, जस्ट एम्पावरमेंट नहीं, एडमिनिस्ट्रेटिव, फाइनेंशियल, ये दोनों अथॉरिटीज जब तक लोगों के पास नहीं होंगे, उनके रिप्रेजेंटेटिव्स के पास नहीं होंगी, वो डिटरमिन नहीं करेंगे कि उन्होंने अपना मुस्तकबिल कैसे संवारना है, तो ये मामला आगे नहीं चलेंगे। देखें आपको बहरहाल ये फैसला करना है, अगर आपने कमिश्नरी निज़ाम भी लाना है तो उसके ऊपर एक पब्लिक पीपल्स रिप्रेजेंटेटिव बैठना चाहिए कि DCO है या डिप्टी कमिश्नर है, आप उसको इख्तियारात दे देंगे तो फिर तो वो ब्यूरोक्रेसी पाकिस्तान को तो लेके चल रही है 65 साल से, और जो हालात है इस मुल्क के वो आपके सामने है। लिहाजा इसमें एक और पॉइंट भी है, देखें कैपेसिटी की बात होती है कि जी हमारे यहाँ पॉलिटिशियंस में या जो लोग नीचे से आएंगे उनमें कैपेसिटी नहीं है टू रन द सिस्टम, वो फिर भी ब्यूरोक्रेट्स ने या टेक्नोक्रेट्स ने चला, भाई उनको आप लेके तो आए ना, एक दफा सिस्टम तो चलने दें। हम यही बात करते हैं कि सिस्टम को डिसरप्ट ना होने दें। आप नेशनल असेंबली या पिछले एक डिक्टेटर के अंडर 5 साल पूरे हुए, अब हम कह रहे हैं जमहूरी दौर आ रहा है, 5 साल ये पूरे करें, 5 साल अगला जो असेंबली आए वो पूरे करें, तो एक सिस्टम को इवॉल्व होने दें। मुझे शॉर्ट ब्रेक लेना है, नाज़िम मिलूंगा शॉर्ट ब्रेक कहाँ पर। माह मिठो रमज़ान अची वियो, माह मिठो रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन अयाज़ लतीफ़ पलीजो साहब असां टेलीफोन ते आहे, मुलावक्स चांडवी राना केसर साहब असां सां स्टूडियो में आहिनि। वेलकम बैक चऊं था तव्हांखे। पलीजो साहब तव्हां मुलावक्स चांडवी साहब जी ॻाल्हि ॿुधी त जॾहिं असां एहतजाज में हुआसीं तॾहिं कुझु क़ौम परस्त जेके हुआ उहे अलॻि हुआ ऐं तव्हां उन्हनि सां गॾु हुयो, ऐं राना केसर साहब जो इहो चवणु हो त ख़ुदि जेके नुमाइंदा हुआ सिंध जा उन्हनि त इन निज़ाम खे क़बूल कयो, उहे ख़ुदि नाज़िम थिया, तव्हां कीअं रिस्पॉन्ड कंदो? हाणे ॿई अलॻि अलॻि उहा ॻाल्हि सही आहे मुलावक्स चांडे साहब जी, पार्टी इक़्तिदार ते न जी जी अवामी तहरीक ऐं जा समूरा जेके घटि घुरा हुआ इन हक़ में हुआ त इहो निज़ाम बहाल थियणु खपे ऐं ज़िला रेस्टोर थियणु खपनि, उनजे करे मुलावक्स चांडो ऐं ॿिया पीपल्स पार्टी जा दोस्त गॾु हुआ। ऐं बाक़ी जेका साईं ॻाल्हि कई सहाफ़ी दोस्त सिंध जा माण्हू हक़ में हुआ नाज़मी निज़ाम जे हक़ में रहियो, त ख़ुदि मुलावक्स चांडे साहब वारो जेको जवाबु आहे उहो ई उन दोस्त जे सवाल जो जवाबु आहे। मुलावक्स चांडो साहब पाण थी चुको आहे त असीं एहतजाज में हुआसीं, त सिंध हुन ते मुतफ़िक़ कीअं हुई? अवामी तहरीक पीपल्स पार्टी बि उतरियूं हुन वक़्तु एहतजाज में हुयूं, सिंध जे माण्हुनि में लॉन्ग मार्चूं कयूं, सिंध जी सिविल सोसाइटियूं थी खड़ी थी हैदराबाद छिकोण जे हवाले। पर ॿी ॻाल्हि इहा आहे गुरामाणी साहब त माण्हू सम्झनि था त हीअ जेका हड़ताल हुई 13 जी या 5 या 8 जी या सिंध में जेको रद्द अमल आहे तो सबबु आहे रुगो कमिश्नरी निज़ाम या हैदराबाद ऐं कराची, ईअं न आहे। इहो फ़क़ति हिकिड़ो इवेंट थियो आहे जंहिंमें हैदराबाद ऐं कराची ते पीपल्स पार्टी फ़ैसिलो ॾेई वापसि वरितो, हुनजा माण्हू उथी खड़ा थिया। पर सिंध में जेका साढनि 3 सालनि जी महरूमी घटि थी आहे, सिंध जो कोयलो हवाले थी वियो समर मुबारक ते, कराची में शागिर्द खे दाख़िलाऊं मिलण जो वाइदो थियो सो कोन थियो, कराची में होम सेक्रेटरी IG ऐं चीफ सेक्रेटरी सिंधी मुक़रर ई कोन था थियनि पीपल्स पार्टी जी हुकूमत अचण जे बावजूदु। NCHD जा मुलाज़िम खैरपुर यूनिवर्सिटी जा शागिर्द उस्ताद KEST लेडी हेल्थ वर्कर्स उन्हनि खे वारनि खां चले गैलियो वियो। लियारी मलीर इब्राहिम हैदरी में न मुस्तफ़ा कमाल साहब जे दौर में को तरक़ी कम थियो न साढनि 3 सालनि में थियो। बिजली जेका मर्कज़ जो इसम ई कोन हुई तंहिंखे पीपल्स पार्टी ऐं रज़ा रबानी दोस्त गॾिजी बिजली खे विधो मर्कज़ जे खाते में, छाकाणि त कोयले मां बिजली ठहंदी, तंहिंजे करे अॼु पहली बिजली सिंध खे मिलंदी उहा बिजली मर्कज़ जे खाते में विधी वई। बोर्ड सतायल लाइ कुझु कोन थियो। थेल कैनाल जे कम में आऊं मुलावक्स चांडियो, कायम अली शाह साहब, निसार खोड़ो साहब, अली नवाज़ शाह रिज़वी जे वक़्त ते मीटिंगूं थियूं थल कैनाल जो कमु ख़तमु कराइण ऐं रोकण लाइ। थल कैनाल ते कमु जारी रहियो, नेपरा इरसा उहे सॼा कम रहिया। 70 खां वधीक अरणी तरमीम में खाता मर्कज़ जे हवाले थी विया। तंहिंजे करे इहे सभु शयूं जॾहिं गॾु थियूं
उन्हनि गॾु शयुनि खे जेका बर्निंग पॉइंट आई क्रूशल लम्हो आयो राति जो ऐलान करे हुनखे तब्दील करण जो त सिंध जा माण्हू उहे समूरियूं तकलीफ़ूं यादि करे मिलसी हैदराबाद ऐं कराची जे मामले में जेका तोहीन थी सिंधियुनि जी उनजे ख़िलाफ़ उथी खड़ा थिया तंहिंजे करे इहो कलेक्टिव जज़्बो आहे हिननि सभिनी ॻाल्हियुनि जो उनजी सिंध में जेका जी जी आया साहब ने जवाब वठो चांड साहब ही मकसद इहो न आहे त सिर्फ़ को ही कमिश्नरी या नाज़मी निज़ाम जो इशू हो बुनियादी तौर ते इहो त पीपुल्स पार्टी सां जेतिरी जज़्बाती मोहब्बत हुई माण्हुनि जी उन्हनि ॾिठो सुबुह सां निंड मां उथिया उन्हनि ॾिठो त छा थी वियो सिंध इंतज़ामी तौर ॿिनि हिसनि में ऐं ही उन जज़्बे जो जेके आया साहब यू टर्न शक शुबो न आहे पहिरीं ॻाल्हि जेसि ताईं तालुक आहे ज़िले जे टोड़ण जो ऐं नाज़िमनि जो त जॾहिं ज़िलो टुटो तॾहिं कहिड़ा एहतजाज थिया हुआ कहिड़ी जमायत आई आहे निकितो अहिड़ो जे मुक़दस को कमु ख़राबु थी वियो ख़तरनाक जो लोगई इबादत गाहूं किरी पई हुयूं त पोइ एहतजाज छो न थियो हुननि जे ख़िलाफ़ ठीकु आहे वरी सॼो सारो हलियो पिए कराची खे अलॻि कयो वियो जॾहिं अमलनि सबूत सां सॼो कयो तॾहिं वरी छो न कयो कमिश्नरी निज़ाम का मुक़दस शइ आहे जंहिं ते ॻाल्हाइण ई ॾोह आहे जंहिं ते ॻाल्हि करे ई नथी सघिजे उनखे बहाली लाइ भला जॾहिं ख़तमु थियो ऐं उनखे बहाल करण लाइ हेतिरा साल 11 साल 10 साल मुशरफ़ हो 10 सालनि त किथे डारो बि कोन लॻो त कमिश्नर खे बहाल करियो फलाणो कमिश्नर वापसि आयो अहिड़ी त का ॻाल्हि कान थी हीअ ख़ाली सिंध जी ॻाल्हि आहे कमिश्नरी बमिश्नरी कुझु कोन्हे हिते मसइलो आहे सिंध जे तक़सीम जो जंहिं बि ॻाल्हि मां जंहिं बि फ़ैसिले मां सिंध जे तक़सीम जो तासुर उभरंदो उन जे ख़िलाफ़ मसइलो अवामी तहरीक जो न आहे मसइलो ॿियनि क़ौम परस्तोस्तनि जो ख़्याल जो ॻाल्हि न आहे मसइलो सिंध जे माण्हुनि जो आहे सिंध जो माण्हू सिंध खे पंहिंजी माउ सम्झे थो जंहिं मां बि तासुर निकिरंदो तक़सीम जो उनखे सिंध जो माण्हू क़बूल कोन कंदो इन में का शक शुबे जी गुंजाइश कान्हे को कंदो बि इंतिज़ामी तरह करे बि कंहिं ग़लती कई त फौरन हुनखे दुरुस्ती करी तलाक़ी खणी थी पवे कहिड़ो माण्हू अहिड़ो कहिड़ो बेग़ैरत को माण्हू हूंदो जेको इहो ईअं फ़ैसिलो क़बूल करे त असां सिंध खे तक़सीम कंदासीं ऐं असीं ख़ुशि थी उन क़बूल कंदासीं को बि माण्हू सिंध जी तक़सीम खे क़बूल कोन कंदो हिते जमायतुनि जो न हो हीउ सिंध जो मसइलो आहे जंहिंमें असांजा सभु माण्हू चढ़ी कनि कहिड़ो माण्हू हुजे एहतिजाज कोन कयो अंदाज़ पंहिंजो पंहिंजो हो मुंहिंजे मौक़िफ़ में अंदाज़ पंहिंजो मौक़िफ़ हो ॿाहिरि जेको असां मोकिलियो पर जिते जिते ज़ाती तौर ते चांडियो साहिब जॾहिं ऐवान सदर में पहिरीं मीटिंग थी न उनखां पोइ मिनिस्टर सिंध सां तालुक रखंदड़ सूबाई मिनिस्टर विफ़ाक़ी न हुया उहे पाण परेशान आहे ऐं जॾहिं उन्हनि जे घर ते एहतिजाज थियो ज़ाती तौर ते बि असां उते हिते जेको मौक़ाना वज़ीर भाई असांखे वक़्तु असां आउं त कोन थो ॿाहिरि चवां पर जेको असां ॻाल्हि कई आहे मुंहिंजे घर ते वञण ऐं सिंध जे वॾनि माण्हुनि किरनि जा घर हुआ किथे किथे मौक़ा थिया ऐं हीअं हुन सां कोन थो ॻाल्हाई त को ज़ाती को पलांद हो शख़्सी का चिड़ हुई कंहिं जमायत ईअं कोन कयो आहे हिकिड़े दोस्त इन्हनि दोस्तनि कयो आहे हिन खे का पंहिंजी नाराज़गी हुई ऐं उन कोन थो वञा पर आउं वरी बि थो चवां मिड़ई माफ़ कयासीं ख़ालिक बदिले खून जे अवां सिंध जे नाले में मूंसां ज़ाती पलांद कयो आहे मुंहिंजे घर जे मुंहिंजा अंदरि ॿार बच्चा उन्हनि जेका तव्हां ॿाहिरि जेका हशरी मचाई आहे उहा सभु माफ़ आहे वरी थो चवां मिड़ई माफ़ कयासीं ख़ालिक बदिले खून जे अवां सिंध जे नाले में कयो आहे ऐं सिंध जे नाले में मूं माफ़ करे छॾियो आहे मूंखे नाराज़गी शख़्सी कोन्हे ऐं सम्झां थो त इहा चिड़ सुठो थियो ज़ाहिर थी आहे कंहिंखे बि ज़रूरत कान थींदी हिन नाराज़गी खे ॾिसी वरी बि केरु कोन सोचे सघंदो हिन मां हिकिड़ी मुस्बत शयुनि मां ॾिसियो ॿुॾीअ जा ॿीणा कंहिं ॻाल्हि मां मुस्बत पहलू निकिरणु खपे हीउ एहतिजाज साबित थो करे त को माण्हू नथो करे सघे पर ॻाल्हि इहा आहे त 50 घुरियूं आहिनि पंजनि जा पंजनि जा मक़सद अलॻि अलॻि आहिनि हिकिड़ा उहे माण्हुनि जे सचा बचा क़ौम परस्तिया बीठा आहिनि जिन खे ऐं हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके कंहिं ख़ासि एजेंडा ते कमु था कनि के माण्हुनि लाइ था कमु कनि सिंध जो माण्हू ॾिसे वेठो असांजे ग़लतियुनि खे ॾिसे थो असां ते तनक़ीद खुलेआम करे वेठो असां सभु पैगाम पढ़िया आहिनि सभु ॿुधायूं ऐं सिंध जो आवाम उन्हनि खे बि ॾिसे थो जेके पीपुल्स पार्टी खे मंज़र आम था हटाइणु चाहिनि था ऐं उहे कंहिंजा मक़सद था पूरा कनि पीपुल्स पार्टी ख़तमु करे कहिड़े बि उन्हनि खे ताक़तवर कंदा उनखे बि ॾिसनि था असीं जी हक़ीक़ी क़ौम परस्तनि खे इन्हनि खे सम्झूं था हुननि जी तनक़ीद जाइज़ आहे हुननि जूं ॻाल्हियूं हर वक़्तु ॿुधण लाइ तयारु आहियूं
और असां हर वक्त ॻाल्हाइण तैयार थियासीं, इंशाल्लाह उन सां ॻाल्हियूं बि कंदासीं। ठीक है राना साहब, अभी अयाज लतीफ अली साहब ने कहा कि जो आप फरमा रहे हैं ना कि उन नुमाइंदों ने जाके वो खुद नाजिम बने, जाहिर सी बात है कि वहाँ बने भी थे, लेकिन मजमूई तौर पे सिंधी कौम ने जो है वो रद्द कर दिया था। पीपल्स पार्टी ने भी एहतजाज किए थे, कौम परस्तों ने भी एहतजाज किए थे, तो वहां से वो ये आ रहा है कि ये कोई ऐसी बात नहीं है कि पीपल्स पार्टी से लेकर कौम परस्त तक और सिंधी जो आवाम जो सिंधी कौम है वो नाज़िम निज़ाम को उस वक्त कबूल कर रही थी, एहतजाज किया हुआ था, ये उनका कहना है। आप क्या? ये बात नहीं, देखें हर सूबे का हर एडमिनिस्ट्रेटिव यूनिट का एक राइट है कि उसने अपने आप को कैसे गवर्न करना, वहाँ के लोगों का राइट है। पहले तो पीपल ऑफ सिंध जो वहाँ के लोग हैं सूबे के, उन्होंने फैसला करना है थ्रू देयर प्रोविंशियल असेंबली कि उन्होंने क्या अपने लिए निज़ाम मुतय्यन करना है, क्या वो लोकल गवर्नमेंट सिस्टम, ये तो आइन के अंदर ये मौजूद है। लॉ मिनिस्टर साहब साथ बैठे हुए हैं कि आइन खुद डिटरमिन करता है, खुद ये अथॉरिटी देता है अवाम को कि आप बताएं आपने कौन सा निज़ाम लाना है। लिहाजा अब हमारे जो रिप्रेजेंटेटिव्स हैं जो असेंबलियों में बैठे हुए हैं उन पे है कि वो अवाम की पल्स देख के कि वो क्या चाहते हैं, वो निज़ाम तो लेके आए, लेकिन ये नहीं कि हर 4 साल बाद आप रिवर्स कर दें। नहीं, लेकिन उनको बड़ा एतराज है कि बाबर एवान साहब सिंध में क्यों आए, जो बैठे हुए थे ये एक नेशनलिज्म की जो सोच है वहां पे उस हवाले से होगा। देखिए लॉ मिनिस्टर साहब ये हैं, अब बाबर एवान साहब देखें ही इज कॉलिंग शॉट्स एवरीवेयर, तो नेचुरली एक वो रिजेंटमेंट उनमें नजर आ रही है कि ये भी बिल्कुल आप सही कह रहे हैं कि अवाम में एक रिजेंटमेंट आई है कि जी बाबर एवान साहब जाके कायम अली शाह साहब के साथ खड़े होकर एक फैसला अनाउंस कर रहे हैं, तो वहां पे तो लॉ मिनिस्टर को होना चाहिए कि अगर एक ऐसी सूरत हाल है यहाँ से सेंटर से किसी ने जाना है तो या तो फिर कोई स्पेशल एमिसरी ऑफ द प्रेसिडेंट और द प्राइम मिनिस्टर शुड गो टू द प्रोविंस और वहां पे बात करें। अब एवरीवेयर बाबर एवान साहब या कोई एक बंदा जिसको आप अपना एक पॉइंट मैन बना लेते हैं वो जाता है, चले वो भी उनके हो सकता है एमिसरी हो, स्पेशल रिप्रेजेंटेटिव के तौर पर हो, बट अब वहां पे ऐसा बंदा जाए जो सिंध के अवाम से डायरेक्ट बात तो कर सके। इनके सिंध के मैंडेट का इशू बना हुआ था, क्योंकि अगर वो बाबर ये डॉक्टर इरशाद तलबाग साहब आए थे, वो भी यहीं पे भी इस्लामाबाद में भी बाबर एवान साहब के घर गए थे, तो ये बिल्कुल इशू था। अब इसमें एक इंप्रेशन ये बन रहा है कि शायद लॉ के ताने बाने जो हैं लॉ मिनिस्ट्री के शायद उनके पास ही उनकी तरफ से शुरू होते हैं। ये तो चांडिया साहब बेहतर बता सकेंगे कि वेयर डज द अथॉरिटी लाई, ठीक है, कि वो इनके यहाँ है या बाबर एवान साहब के लीगल इश्यूज पे उन्होंने काम करना है या लॉ मिनिस्ट्री ने करना है। पलियो साहब ये चांडिया साहब जेका गाल कई है उनमें मां थोड़ो इजाफ़ो कयां थी, बुनियादी तौर ते उहो इशू भी है जो पीपल्स पार्टी ऐं कौम परस्तनि जे विच ते रहे थो, यानी नज़रियाती जो हिकिड़ो इख़्तिलाफ़ रहे थो, उन जे करे भी चांडिया साहब इहो चवणा त कुझु त पंहिंजा नज़रिया ऐं कुझु ज़ाती जेके मामला आहे जंहिंजे करे बि एतिरो कौम परस्तनि एहतजाज कयो आहे। जी पलियो साहब, मुतफ़िक़ न आहियां मुला बस चांडिया साहब जी हिन ॻाल्हि सां। हिकिड़ी हद ते इहा ॻाल्हि थी सघे थी त कुझु नेशनलिस्टनि सां पीपुल्स पार्टी जे हवाले सां अहिड़ी का रिजर्वेशन हुजे, पर पीपुल्स पार्टी ऐं अवामी तहरीक त गुज़िरियल 30 सालनि में हर जदोजहद में गॾु रहियूं। एंटी ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी ठाही, असां सिंध पाणी कमेटी असां ठाहियो, पलीअ साहब मीटिंग घुराई, उन सिंध पाणी कमेटी मां एंटी ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी ठाहे पलीअ साहब खे चयो तव्हां कन्वीनर थियो, रसूल बख्श पलीअ साहब चयो त न इन जो कन्वीनर थिए निसार खोड़ो ऐं कायम अली शाह थियो। पोइ तंहिंजे करे असां त इन सॼे मामले में गॾु रहिया आहियूं सभिनी जदोजहद में। तंहिंजे करे इहो तासिर पुराणा के हिसाब किताब न ईअं न आहे। मतिलबु कंडो अलायार में एहतजाज थियो, कंडे अलायार जेके MNA सां के अवामी तरीक़े पीपुल्स पार्टी जो को टक्कर हो छा, ठठे में एहतजाज थियो, ठठे में जेके पीपुल्स पार्टी जा अॻुवान हुआ उन्हनि सां के मक़ामी अवामी तरीक़े जे माण्हुनि जो टकराव हो, बद्दीन में को टकराव हो, कंदकोट में, वारह में, सखर में, शिकारपुर में, दादू में, शहदादपुर में। अच्छा, ऐं जेको एहतजाज थियो कि पीपुल्स पार्टी के दोस्तनि जे घरनि जे अॻियां या उन्हनि जे ऑफिसनि जे अॻियां, उन एहतजाज जो बुनियादी तरीक़ो कहिड़ो हो? बुनियादी तरीक़ो हो सिंध जो जेको सिंध में माण्हू छा चवंदा आहिनि, सिंध में माण्हू खे जेकॾहिं माउ बि चवंदी आहे पंहिंजे पुट सां कावड़ बि आहे त चवंदी आहे त तूं चूड़ियूं पाए वञी घर में वेह, आऊं थी वञी सुई बिजली बिल या तार सही कराए अचां। इहो रवैयो कॾहिं शुरू थियो? जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी मिली तॾहिं 1979 में पहिरियों जुलूस मुंहिंजी वालदा जी ज़रीना बलोच हैदराबाद में कढियो हो, जंहिंमें चूड़ियूं उछलायूं हुयूं। मौला बख्श चांडे साहब वारा तॾहिं गॾु सभु भाउर भेनरूं, जंहिंमें चूड़ियूं उछलायूं वयूं सिंधी माण्हुनि सां, ऐं उन वक़्त जे जेके ज़ियाउ न कंदा साथी हुआ त चूड़ियूं पाए वियो, ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी थी अचे, हुनखे बचायो। तंहिंजे करे चूड़ियुनि सां मुराद इहा हूंदी आहे त पंहिंजी आवाज़ बुलंद कयो। ज़ाहिर आहे सिंध जे माण्हुनि खे बाबर अहवान त कोन थो मिले गादी खाते में ऐं कराची जे गुलिस्तान जोहर में, बाबर अहवान मिले त खणी हुनजो एहतजाज कनि। तंहिंजे करे मुतालबो कहिड़ो हूंदो आहे त जिन खे असां चूंडियो उहो असांजो आवाज़ बुलंद कनि। तंहिंखां सवाइ हीउ जेको घरशुमारी वारो माहौल थियो गुरामाणी साहब, उन में पीपुल्स पार्टी चए थी त रुगो तक़सीम जी ॻाल्हि आहे, सिंध जी तक़सीम कोन थियण ॾींदासीं, इहे ॻाल्हियूं फर्स्ट क्लास ॻाल्हियूं त ज़बरदस्त आहिनि, पर जेका घरशुमारी थी इन घरशुमारी में सिंध जा जेके 60 घर वारनि जो नंबर लॻो हिकिड़ो,
ऐं कराची जे हिकिड़े फ्लैट ऐं बाथरूम ते ख़ुदि जमायत इस्लामी JU आहे, JUP जे गॾियल वफ़्द नूर मोहम्मद जेको कमिश्नर लॻारी हुनखे मिली चयो कराची में बाथरूमनि ते बि नंबर लॻाया विया त जीअं कराची में हिकिड़ी मख़सूस आबादी जो तइदाद वधाए थी। सॼे माण्हुनि खे उहो खुटको बि पक में पे थिया। हिकिड़े पासे हिन ज़रिए तक़सीम करण जे लाइ मनसूबो सुठो वियो या न सुठो वियो पर नज़र आयो। अयाज़ साहब तव्हांखे ते होल्ड करायूं था साईं, असांखे शॉर्ट ब्रेक वठणो आहे। अयाज़ साहब नाज़ीम मिलूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।